सुना अस्सलाम वालेकुम या अली मदद। सुना असल में सखी ज़ात त रब पाक जी आहे, रब खां पोइ मौला अलीअ जी आहे। सखावत में हुननि जूं ॻाल्हियूं घणियूं आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घराणो ई सखियुनि जो हुयो, पर उन्हनि जी पोइ लॻी आहे त जेको बि पाण माण्हू थी सघे त ॾींदो रहे अलाह जी राह में, या ग़रीब गुरब जी मदद कंदो रहे। जहिड़ो बि हाल आहे, ईअं न आहे त को हर ई खणी ॾेई छॾे, न, जहिड़ो बि हाल आहे। घणा माण्हू वरी हूंदे सूंदे तमामु पका हूंदा आहिनि, सख़्तु दिलि, पथर दिलि। उन्हनि खे ग़रीबनि ते हिकिड़ो कुदरती कावड़ पवंदी आहे। अहिड़े क़िस्म जो हमराह हिकिड़ो, हीअ सुना ॻाल्हि हक़ीक़ी अथव। मुमकिन आहे घणनि जी ॿुधल हुजे, घणनि जी न बि हुजे, पर ॻाल्हि हक़ीक़ी अथव। पोइ पंहिंजे फिक्चे तां हे आयो, अमीर माण्हू हुयो, घर आयो, मानीअ जा आॾो कयईं। घर वारी ॾे हुन मानी ॾिनसि, आॾो कयईं। ॿाहिरों फ़क़ीर जे सदाई, अब आहे कोई मानी खाराए। हिनखे वॾी कावड़ ऐं गुस्सो आयो, मानीअ खे छॾे जीअं उथी वियो, तीअं फ़क़ीर खे चमाटूं हयईं ॿ टे। फ़क़ीर वेंदो हलियो, वेंदो रहियो। फ़क़ीर जीअं वियो हलियो तीअं फ़क़ीर पको अक़ीदो इहो कयो त हाणे अॼु खां पोइ पिनणो न आहे, बसि मज़ूरी करे खाइणो आहे, पिनणो न आहे। सुणा अक़ीदे जी ॻाल्हि आहे। हुन पको अक़ीदो करे वञी मज़ूरी शुरू कई। अलाह जे हुकुम सां हुनजो गुज़र सफ़र ॾाढो भलो पियो थिए, तमामु। जे मौला ॾिए त उन यारो देरी न आहे, उहो तमामु अमीर ख़ुशि थी वियो। ऐं हुन जी वरी अची बर्बादी थी, जो माना कंहिं फेल में अची वियो या को बि तरीक़ो थियो, उहो अलाह थो ॼाणे। बहरहाल पोइ ते हटणु शुरू थी वियो। फैक्ट्री त कपाए छॾियईं, पर एतिरे क़दुरु जो घर वारीअ खे बि हुन कढी छॾियो, माना उनखे बि ख़र्चु न पियो पुॼाए सघे। घर वारीअ खे तलाक ॾेई पाण जी चरियो लॻो घिटियुनि में घुमंदो वठंदो। पोइ फ़क़ीर खे त हक़ीक़त जी सॼीअ जी ख़बर हुई त हे उहो ई दर आहे। ऐं उहो फ़क़ीर जेको हुयो एतिरो ख़ुशि थी वियो, वरी ॾिठाईंदो त हू उन जी घरवारी जेका फिटी कई अथई, वाह दर पदर लॻी थी अचे। वरी फ़क़ीर जाचा कई त या कंहिंजे घर थी रहे। वरी उन्हनि खां संगनि जी आशा करे हिन वरिती, शादी कई। शादी जो कयईं सही। हिकिड़े ॾींहुं साॻियो ई सीन जीअं थींदो आहे, हे फैक्ट्रीअ खां आयो, जेको फ़क़ीर हुयो हाणे अमीर थी वियो। फैक्ट्रीअ खां आयो, मानी आॾो कयईं। मानी जो आॾो कयईं त ॿाहिरों सदा लॻी त आहे को मानी खाराए। सुणा हिन छा कयो, जो गिरह भॻल बि उन दॿके ते रखी ऐं ज़ाल खे चईं त मानी फ़क़ीर खे ॾेई आहे। घर वारीअ खे चईं त मानी फ़क़ीर खे ॾेई आहे। सुणा हूअ हिन जी घरवारी जो मानी दर ते पाराईंदे हिनखे चईं ॾाढो त तूं इहा खा, त ॿी फ़क़ीर खे पई आहे उहा ॾियां थी, मां ख़ासि तो लाइ कई आहे भाॼी या हे हो। हुन चयोसि न, इहा उनखे ॾेई आहे, पोइ वरी पचाए त असां खाऊं था। मानी जो खणी आई दर ते मानी फ़क़ीर खे हथ में ॾेई ऐं बेहोश थी किरी पई। थोरा बेहोश थी किरी पई। हिन जो मुड़ुसु आयो, उन पाणी वाणी विझी ऐं जेको आहे सो वठी आयो अंदरि। चवंदि ॾे हाल वाल भला छा थियो अचितो। चई मूं तोखां हिकिड़ी ॻाल्हि लिकाई आहे। चवंदि अलाए कहिड़ी। चवंदि अॻ में हे घर जंहिंमें वेठा आहियूं, फैक्ट्रीअ में जेको असांजो घर आहे, चवंदि हा, चवंदि जंहिंमें वेठा आहियूं इहो घर बि अॻु तोखां अॻ में मुंहिंजो ई हूंदो, पर मुंहिंजो मुड़ुसु हूंदो ॿियो। पोइ अहिड़े हिसाब सां फ़क़ीर आयुसि, जीअं अॼु आयो ईअं ई अॻे फ़क़ीर आयो। हुन उथी वञी चमाटो हयो। हाणे घर बि जेको आहे खपी वियो, फैक्ट्री बि खपी वई, मूंखे बि फिटी कयईं, हर शइ ख़तमु थी वियसि। अॼु उहो ई मुंहिंजो अॻियूं मुड़ुसु पिनण जेको आयो न, इहो उहो तॾहिं बेहोश थी किरी पियसि मां।
या हिकिड़ी अलाह जी कुदरत आहे सो उहो लकाव ॾिसी ऐं मां बेहोशी थी वियुसि। चइनि हा इहो कमु त ॾिठो ई। चइनि हा। चइनि जंहिं फ़क़ीर खे चमाटूं हुयूं हुई नी उहो फ़क़ीर मां हुयुसि। मां तोखे बि सुञाणा पियो हुनखे बि सुञाणा पियो। सम्झे ये अलाह जा रंग आहिनि। उन ॾींहं खां वठी मूं पको पियो कयो त मज़दूरी कंदुमि। मज़दूरीअ मूं अलाह हिन मंज़िल ते पुॼायो आहे। अहिड़े हिसाब सां सुहिणा अलाह जे नाले ते ॾियण बि हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। माण्हू वस पुॼे त न खाई बि ॾिए, अॼु वरी ॾिए नथो त घटि में घटि कंहिंखे ॾुखाए बि न। जीअं हुन फ़क़ीर खे चमाटूं हुयूं भला ॾेई नथो सघे, दिलि तो नथो लहे, इंसान आहे, के कहिड़े क़िस्म जा आहिनि के कहिड़े आहे, त वरी अॻिले खे ॾुखाए बि न। सुहिणा हीअ नसीहत भरी कहाणी हिनखे गौर सां ॿुध।